पीर जो गोठ में खबर ॾींदा हलूं त पीर जो गोठ लॻ प्रियालो हेतर वाह माइनर पुछड़ी जे आबादकारनि जो हथरादू पानी खोट खिलाफ आपाशी SDO ऑफिस अॻियां SDO ऐं अमलदारनि खिलाफ एहतजाज। आबादकारनि अब्दुल कयूम ठगड़ मुश्ताक जलबाणी फारूक अहमद सोलंकी ऐं अयाज अली सोलंकी जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो। आबादकारनि अब्दुल जब्बार ठगड़ उस्ताद फैज़ मोहन सोलंकी अली दोस्त जागीरानी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हथरादू पानी जे खोट ॾेखारे असां पुछड़ी जे आबादकारनि खे हथ सां नुक़सान पहुचाए रहिया आहिनि। पानी जे खोट सबबि अंबनि केलनि खजुनि समेत समूरा फसल सड़ी रहिया आहिनि, जंहिं सबबि लखीं रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। हिननि मुतालबो कयो त फुलवाण जी पुछड़ी जे आबादकारनि खे पानी ॾेई मुआशी बदहाली खां बचायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।